खे यूसी जी तरक़ी लाइ कमु करणो आहे। सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। चेयरमैन साहब, तव्हांजो प्रोग्राम त भलो आहे, पर रोड अञा ईअं ई आहे ॼण को टुटल रस्ते ते हली रहिया आहियूं। ओ गुलाम मोहम्मद, टुटल रस्ते ते हली रहिया आहियूं, उहो त कुदरती माहौल आहे। असांखे त साफ़ हवा घुर्जे। जॾहिं ॿार स्कूल वञण लाइ पाण खे रोड ते छोड़नि था त कीअं थिए? उहो त तव्हांजो फर्ज़ आहे त ॿार खे कार में विहारींदा, बस ओचितो एहतिजाज न कयो। चेयरमैन साहब, पाणी बि घटि अची रहियो आहे। लोकल वाटर सप्लाई बि सॼो ॾींहुं बंदि रहे थो। पाणी जो मसलो, असां प्लानिंग में आहियूं, पोइ बि पाणी टैंकरनि तां प्यारियो वेंदो। उहो त शहर जो मज़ो आहे। चाचा चेयरमैन, मज़ो त आहे, पर जेकॾहिं मज़ो ई आहे त असांखे बि चाचो चयो वञे, छो त तव्हां हिते मज़ा ई कंदा आहियो। ठीकु आहे, असांखे बि गॾिजी कमु करणो पवंदो, त सभु गॾिजी मज़ा वठूं।